नौशरो फेरोज में IBA टेस्ट पास म्यूज़िक टीचर्स तरफा ज्वाइनिंग न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे काज़ी ज़ुल्फ़कार। जी बिल्कुल तैलीम खाते में IBA टेस्ट पास करण बावजूद जॉइनिंग ऑर्डर न मिलण खिलाफ़ जो म्यूज़िक टीचर्स जेके उन्होंने एहतजाजी मुज़ाहिरो किया प्रेस क्लब जाडो गाए वगाए जाए एहतजाजी मुज़ाहिरो किया मुतालबा कड़ा न तो गाल बोल किया असो मुतालबो 9/8/2023 ते सरदार अली शाह सां फनकार सां फनकारी करे असांखे ऑफर ऑर्डर ॾेई हेसी ताईं हुन असांजे सम्झाई खंगियो बि न आहे इनखे यादि कई असांखे ऑफर ऑर्डर मिलण खां पोइ असांजी DRC ठही असांजी पुलिस वेरिफिकेशन थी वई आहे मेडिकल थी वई आहे असां 3 महीननि जो सिम्पा जो कोर्स करे हड़ूं वड़ूं जेके असां बाजनि ते साज़ वग़ैरह ॻाईंदा हुआसीं वॼाईंदा हुआसीं असांजो बड़े रोज़गार सां लॻंदा हुआसीं एजुकेशन डिपार्टमेंट में 14 स्केल जी नौकरी मिली असांखे साईं ऑफर ऑर्डर ॾेई साईं सरदार आर्ट काउंसिल में घुराए असांखे ऑफर ऑर्डर पंहिंजे हथनि सां ॾेई हेसी ताईं असांजी सार नथो लहे असां तव्हां सभिनी सहाफ़ी बिरादरनि खे अर्ज़ु था कयूं साईं सरदार अली शाह असांखे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु करे 2 साल अॻु म्यूज़िक टीचर जेको साईं सरदार अली शाह हिकिड़ो इदारो खोलियो उन में जॉइनिंग करे लाइ जेके 2 साल गुज़रिया 3 साल हले पियो असांजो पुरअमन एहतजाज जेको तव्हां ॾिसो पिया ॾिठा हूंदा मीडिया ज़रिए हर चैनल ते अॼु असां जेको नौशरो फेरोज प्रेस क्लब ते बीठा आहियूं इन जे लाइ साईं सरदार अली शाह खे गुज़ारिश आहे त बाबा महिरबानी करे जेको तव्हां पंहिंजा वाइदा कयो आहे IBA टेस्ट जेको मञियल इदारो आहे उन खां वधीक ॿी ॻाल्हि कान्हे IBA जी टेस्ट आहे म्यूज़िक टीचर उन में जेके पास आहिनि 319 शागिर्द उनखे ऑफर ऑर्डर मिलियल आहे जॉइन कराइल आहे 2 साल गुज़री वियो 3 साल में शुरू आहिनि महिरबानी करे साईं सरदार शाह ऐं वज़ीर आला आहे साईं मुराद अली शाह उन गुज़ारिश आहे महिरबानी करे हिननि म्यूज़िक टीचरनि जी मायूसी ख़तमु कनि उनखे जॉइनिंग ॾियनि जीअं त 2 साल पहिरीं असां जामशोरो सिम्पा में म्यूज़िक टीचर जो कोर्स करे असां हिते आया आहियूं तक़रीबन 2 साल गुज़रण बावजूद साईं सरदार शाह असांजी बेचैनी ख़तमु कोन थो करे ऐं महिरबानी करे असांखे म्यूज़िक टीचर जी जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई वई जेके म्यूज़िक टीचर आया आहियूं 2021 जी पॉलिसी तहत आयासीं जंहिंजे करे पोइ वरी हुकूमत इहो ऐलान कयो त तव्हांखे कंहिं रजिस्टर्ड इदारे जो सर्टिफिकेट हुजे म्यूज़िक टीचर त माशाल्लाह सभु असांजा टैलेंटेड आहिनि ॻाईंदड़ हुया पर सरदार शाह चयो त बाबा तव्हांखे सिम्पा इदारो आहे असांजो उन मां 3 महीननि जो कोर्स लाज़मी करिणो आहे उहो असां कोर्स कयोसीं पोइ हिननि चयो त IBA तव्हांजी टेस्ट कंडक्ट कंदी IBA टेस्ट कंडक्ट कई जंहिंमें तक़रीबन 5-6 हज़ार माण्हू आहे ऐं 319 म्यूज़िक टीचर पास थिया जंहिंखे सरदार शाह पंहिंजे हथनि सां ऑफर ऑर्डर ॾिना हाणे तक़रीबन 2.5 साल थियण ते आया आहिनि हाणे वरी हुननि जो चवण इहो आहे त बाबा 2025 में असांखे कोर्ट चयो आहे त बाबा हींअर 28 साल एज कयो जॾहिं त असां 2021 जी पॉलिसीअ तहत आया आहियूं असांजी तव्हांजे तवसुल सां साईं जिन खे इहा हिकिड़ी गुज़ारिश आहे मोहतबाना त साईं असां 2021 जे पॉलिसीअ तहत आया आहियूं असांखे तव्हां 2025 हिननि मसइलनि में न विझो 2 साल गुज़री चुका आहिनि असांजे सरदार शाह खां इहो रहियो आहे त असांखे जीअं तव्हां एतिरी सारी इज़त बख़्शी एतिरो सारो मान ॾिनो सिंध जे फनकारनि खे सिंध जे म्यूज़िक टीचरनि खे ऑर्डर तव्हां ॾिना असांखे हाणे जॉइनिंग नथी ॾिनी वञे काफ़ी दोस्त असांजा साईं सां मुखातिब बि थिया आहिनि उते कराची में त उते साईं जन इहो ई मौक़िफ़ ॾिनो आहे त मुंहं जो को बि इशू कोन्हे को कोर्ट जो इशू आहे बाबा हाणे कोर्ट त कॾो कोन्हे त स्टे ख़तमु करे चुकी आहे हाणे कोर्टूं पवां जूं या जज पवां जा असां फ़क़ीर माण्हू असांजो इंसाफ़ तव्हां ई न कंदो त ॿियो केरु कंदो असांजी तव्हां बि त वधि में वधि तव्हां ताईं ईंदी न तव्हां ई ॿुधण वारा आहियो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असां 319 म्यूज़िक टीचर जेके पास थिया आहियूं IBA जे थ्रू त असांखे बराए महिरबानी साईं सरदार अली शाह ऑफर लेटर त ॾिना आहिनि जॉइनिंग लेटर कोन था मिलनि असां लतीफ़ सरकार ते दांह खणी आहियूं GM सैद जी मज़ार ते दांह खणी आहियूं अॼु असां नौशरो प्रेस क्लब ते आया आहियूं एहतजाज पिया कयूं त साईं बराए महिरबानी ख़ुदा जे वास्ते ई असांजा हथ अथव असां फ़क़ीर माण्हू ग़रीब माण्हू असां पंहिंजा बाजा ढोलकूं खपाए असां कोर्स कया आहिनि ऐं IBA थ्रू असां पास थी आया आहियूं असांखे जॉइनिंग लेटर ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई कैमरामैन फ़क़ीर मेहर भेण सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार KTN न्यूज़ नौशरो फेरोज सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण सां